घोटकीअ में JUFA अॻवान मौलाना राशिद महमूद सूमरो SSD धाम पहुची हिंदू बिरादरी सां मुलाक़ात करे मंदिर वाक़े जी ॼाण वरिती। उन मौक़े ते राशिद महमूद सूमरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हमेशह अमन जी धरती आहे, पर अफ़सोस जो सिंध अंदरि शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरो, शहीद बशीर खान कुरैशी, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो समेत केतिरनि ई सिंध अंदरि अमन जी फिज़ा क़ाइमु कंदड़ बहादुर अॻवाननि खे शहीद कयो वियो। हुन चयो त घोटकी वाक़े जी सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत कनि था। हू मस्जिद जो पेश इमाम आहे, उन बावजूद बि मंदिर अंदरि पहुची हिंदुनि सां गॾु बीठो आहे। राशिद महमूद सूमरे चयो त इस्लाम अमन ऐं मोहबत जो पैगाम ॾिए थो। असांखे घुर्जे त पाण में अमन ऐं मोहबत ऐं भाईचारे सां रहूं। सिंध में रहंदड़ हिंदू ऐं मुस्लमान मोहबत सां रहनि। असांजी सिंध बाहि जी मुतहमिल नथी थी सघे। असां गॾिजी करे सिंध खे बाहि जे वर न चाढ़ियूं, बाहि विसाइण जी कोशिशि कयूं। ऐं मां पहिरीं जेको पैगाम ॾिनो हो उहो उन सिलसिले जी कड़ी ही अॼु डॉक्टर नम्रता जी तज़ियत खां पोइ जेको हिते मां मंदरु पहुतो हां, इहो ई पैगाम खणी निकितो हां। सिंध में सभिनी खे रहण जो हक़ु आहे, जीअण जो हक़ु आहे, अख़लाक जे दायरे में रही करे पंहिंजे मसलक जे मज़हब जे प्रचार जो हक़ु आहे। कंहिंखे बि कंहिंजे मिल्कियतुनि ते हमले जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।